सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सॾ ते पूरी सिंध जियां सकरन में पिणु तालका सदर शमीर ख़ान जमाली जी अॻुवाणीअ में शहर जे अहम चौराहे काज़ी सरफराज़ मेमन चौक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत ख़त्म थियण ते योम निजात मल्हायो वियो, जंहिंखे SUP जे अॻुवाणनि कासिम सूमरो, मोहम्मद ख़ान गुदारो, अकबर अली महर, क़ुर्बान मक्सी, अयूब खोसो, बशीर कीरियो, परवेज़ अहमद सूमरो, मोहम्मद अली जलबाणी, शौकत हुसैन मेमन, धनीबख्श खोखर, अली रज़ा बिरोही, फ़िरोज़दीन कीरियो, यासीन मला, अली गुल मरी, शोबान उनड़, इमामदीन मला ऐं ॿियनि पंहिंजे अलॻि अलॻि ख़िताब में चयो त अॼु पीपल्स पार्टी जे 15 सालनि खां मुसलसल बदतरीन दौर जी पुॼाणीअ ते असीं समूरी सिंधी क़ौम खे मुबारकबाद पेश कयूं था ऐं खेनि अपील कंदासीं त ईंदड़ इलेक्शन में मुल्क लुटींदड़नि ऐं सिंध सां वेसा घाती कंदड़नि जो एहतसाब कनि, जेके सिंध जा वसीला भुॻड़नि मुठ विकिरण जी कोशिश करे रहिया आहिनि। हिननि चयो त हींअर वक़्तु आहे त असीं पंहिंजे ईंदड़ नसुल ऐं सिंध जी बका ख़ातिर ईंदड़ नसुल में सिर्फ़ु सिंध जे सॼणनि खे वोट ॾियूं। इन मौक़े ते योम निजात जी ख़ुशीअ में मिठाई पिणु विराई वई। काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।